एक सेठ हुयो, हिकड़ी धीअ। सेठ के हिकड़ी धीअ, सेठ जी धीअ घरवारी कोन हुयसि। सेठ अकेलो धीअ, ॾाढो वॾो सेठ हुयो, बंगलो, नौकर चाकर सभु हुयसि। हिकड़ी धीअ, हुन धीअ जी शादी कराई। न्याणो साहब भी घर में आया, चई भाई सब हिते ही आ, तू भी हिते ही रहो। न्याणो भी गॾु पियो रहे। सेठ पंहिंजे जीअरे सब लिखी करे न्याणी खे ॾिनो। सेठ पंहिंजे जीअरे लिखी करे सब न्याणी खे ॾिनो। भई बाबा मां आया न आया हाणे खां तोखे अथई। जीअं न्याणीअ खे सब मिली वियो, न्याणी ऐं हुनजो घोट ऐश करणु शुरू थी विया। अॼु हेॾे घुमण, होॾे घुमण, हेॾे पैसा ख़र्चण, हेॾे मॉल थो वञे, हेॾे लटा वठण, रोटियूं पाणी सब ॿाहिरां अचण, नौकर चाकर सभिनी खे छुटी ॾेई छॾी। सेठ ते ध्यान ही न पिया ॾियनि। पंहिंजी सॻी धीअ सेठ ते ध्यान ही न पई ॾे। सेठ खे तेॾी महिल ख़्यालु आयो, मां त ॾाढी वॾी भुल करे छॾी। पंहिंजे जीअरे हे कमु वरी कीअं कयो। सेठ थोरो अकुल खां कमु वठो, पासे में वियो, पासे वारे गांव खां 1.25 लख, उन टाइम जाम झूनी ॻाल्हि आहे, 1.25 लख सोन जूं मुद्राऊं वठी आयो। चई मूंखे 9 पेटियूं ठाहे ॾे, 9 पेटियूं ठाहे ॾे। 9 पेटियूं अची पंहिंजे रूम में रखाई। पंहिंजे धीअ खे ऐं न्याणे खे सॾु कई। हिकु पेटी खोले करे ॾेखारी, चई हेॾे अच बाबा, सभु त तोखे ॾिनो आहे। हेॾे से 9 पेटियूं भरियूं पयूं आहिनि, इहे सोननि जी गिलियुनि सां भरियूं पयूं आहिनि। हे बि सभु मां तोखे ॾींदुसि, पर हाणे न, जंहिं महिल मां मरी वञा पोइ ॾींदोमांइ। पर ॿुध, हिन मां हिकु पेटी दान कजो, हिकु पेटी दान कजो, बाक़ी 8 पेटियूं तव्हां खणिजो। हाणे सोन ॾिसी करे भई चरिया थी पिया। वापसि सेठ जी सेवा शुरू थी वई। नौकर चाकर वापसि घर में अची विया। नौकर चाकर बि घर में अची विया, उहे बि पिया सेठ खे ज़ोर ॾियनि। सेवा में पंखा एसियूं सभु लॻी विया, ऐं हे बि भई उथंदे वेंदे सेठ जी सेवा कनि। थोरे टाइम खां पोइ उहो सेठ शांत थी वियो। सेठ गुज़ारे वियो। हाणे हिन ॿिनी खे लॻी पई शादी, हुन सोन जी पेटी जी जंहिंजे करे सेवा पई थिए। अची करे पेटी खोले त पेटियुनि में पत्थर पिया। छाकाणि त जीअरे ई सेठ जंहिंखां उहे 1.25 लख जेके सोन जूं मुद्राऊं वठी हुनखे वापसि ॾेई छॾी। उन पत्थरनि जे मथां हिकु चिठी लिखी रखी वियो। सेठ पत्थर जे मथां हिकु चिठी लिखी वियो। लिखई में पंहिंजे जीअरे पंहिंजी औलाद खे सभु कुझु न ॾेई छॾिजो, न त जेको ॾे उनजे कर्मनि में हे पत्थर हणिजो। उनजे जन्मनि में, उनजे कर्मनि में पत्थर हणिजो। जेका मां कई उहो कोई न करे। हाणे उहे ॿई कर्मनि खे हथ पिया ॾियनि। भई सही ॻाल्हि आहे, छाकाणि त जेसिताईं अॼु कुझु बि आहे, 2 पैसा असांजे खीसे में आहिनि, ॿार कहिड़ा था निकिरनि ख़बर आहे। इन जे करे पंहिंजे लाइ 2 पैसा रखो, त जीअं तव्हां ॿुढा थी वञो, कमु न करे सघो, त ॿारनि जे हथ फैलायो न, चओ अरे वञ, अञा ताईं मूं में ताक़त आहे, जेके मां 2 पैसा रखिया आहिनि उहे पंहिंजे लाइ रखिया आहिनि। त जेतिरो थी सघे भई हिन ॻाल्हि जी सम्झाणी हिकिड़ी आहे। केॾो बि माल मिल्कियत हुजे, पंहिंजे लाइ रखो, सभु ॿारनि खे न ॾियो, हक़ु ॾियो, पंहिंजे लाइ बि रखो। जंहिं माउ पीउ सभु कुझु जमा कयो, उन माउ पीउ खे पैसनि खां पोइ छॾे ॾियणु। हिकिड़ी धीअ, पुटु हुजे सम्झा पुटु नालायक आहे, पर धीअ बि न्याणे सां गॾु भॼन सुहिणो अथव। हर बात को भूलो भले, माँ बाप को मत भूलना। पंहिंजे मम्मी पप्पा लाइ हथ मथे करे ताली कंदा सभई।